ओ छाजी मिनथई केड़ो माप हाणे कबा सबा कटाला के छाजी मिनथई केड़ो माप हाणे कबा सबा कटाला के अरे कोन कदासी राज राजोड़ी सिर का चढ़ी वयो आए पानी कोन कदासे राज राजोड़ी सिर का चढ़ी वयो आए पानी छाजी मिनथई केड़ो माप हाणे कबा सबा कटाला के छाजी मिनथई केड़ो माप हाणे कबा सबा कटाला के प्यार जी बोली घट था समझन गोली जी भली बोली बुधन प्यार जी बोली घट था समझन अरे प्यार जी बोली घट था समझन गोली जी भली बोली बुधन ओ छाजी मिनथई केड़ो बाप हाणे कबा सबा कटाला के अरे कोन कंदासी राज राजोणी खुशखबरी डिजिटल ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो जीअं त असां वटि शादी मंगणी सालगिरह सुन्नत ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौके ते पंहिंजे माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सेरा लाॾा ठहरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु असां वटि बहितरीन शाइरी सां कलामनि जी बहितरीन रिकॉर्डिंग भी कई वेंदी आहे वधीक राब्ते लाइ गुलज़ार अहमद मोबाइल नंबर 035525178588 जेको भी ईंदो घोट जी वेंदो दुश्मन सां गॾु पंहिंजो